नाज़रीन आख़िर अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में शेरपाव कॉलोनी पहुतो आहे। वॾे वज़ीर मवाज ॻोठ धमाके जी मार जी बैलन जी वारसनि सां ताज़ियत कई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में शेरपाव कॉलोनी पहुतो आहे। वॾे वज़ीर मवाज ॻोठ धमाके जी मार जी बैलन जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर मार जी बैलन लाइ 10 लख रुपया मुआवज़े जो पहिरियां ई ऐलान करे चुको आहे। धमाके जे ज़ख़्मियुनि खे 2 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इहा रक़म ज़िंदगी जी क़ीमत नाहे, इंसान जी ज़िंदगी अनमोल आहे। मुआवज़ो ॾियण जो मक़सदु मुतासिर ख़ानदान जी माली मदद करणु आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में शेरपाव कॉलोनी पहुतो आहे। वॾो वज़ीर मवाज ॻोठ धमाके जी मार जी बैलन जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो। मुआवज़ो ॾियण जो मक़सदु मुतासिर ख़ानदाननि जी माली मदद करणु आहे। इहा रक़म ज़िंदगी जी क़ीमत नाहे, इंसान जी ज़िंदगी अनमोल आहे।